अच्छा महबूब जी घर में लखु सलवात पढ़ाया। ओ मौला अब्दुल रज़ाक सुमरो साईं जो अजो को खैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेडो लिखण कबूल फरमा। अब्दुल रज़ाक सुमरो साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा। ओ मौला अब्दुल रज़ाक साईं जे रोजगारन में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज गंज अता फरमा। ओ मौला साईं जे बचड़न के पंहिंजे हिफ़्ज़ व अमान पनाह अता फरमा। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजी अमान पनाह में आहिनि। हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा। साईं इरशाद अहमद सुमरो के सरकारी नौकरी अता फरमा। साईं गुलाम मुस्तफा साईं जी कोरट में पक्की नौकरी थी वने या दुआ कबूल फरमा। जेके भी सुमरा हिन दुआ में वेठा आहिनि नबी साईं जो वास्तो थी सभिनी जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। ओ मौला साईं मोहम्मद असलम सोलंगी साईं के ऐं मोहम्मद असलम साईं जी घर वारी के अम्मा बतूल जो वास्तो थी सेहत सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। ओ मौला मोहम्मद असलम सोलंगी साईं जे घर बचन तो कुल मुश्किलातूं दूर फरमा। अज जेके भी दुआ जा हथ खयूं वेठा अज सां सभिनी जो बेड़ो तार। अज सां सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। ओ मौला आका जी सारी उम्मत के क़यामत ताईं फिरका वारियत खां बचा। सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। मौला अज जे अब्दुल रज़ाक सुमरो साहब के जे भी मुखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। असां सभिनी जे बचड़न के बीमारियुनि मुश्किलातन खां पनाह अता फरमा। रब अहल बैत जे सदके मोहम्मद ऐं उनजी आल जो वास्तो थे 13 रजब जश्न मौलूदे काबा खैर साथे मुझी मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। सलवात जो मुबारक।